जय श्री झूलेलाल। हिन साल 4 धाम यात्रा जा लगातार 2 सुहिणा ट्रिप करे असां तव्हांजे लाइ 10 ॾींहंनि जो नेपाल टूर खणी आया आहियूं। ही नेपाल टूर 25 जून जो टेम्पो ट्रेवलर जे पारां थींदो, जंहिंखे तव्हां आगरा या अयोध्या खां ज्वाइन करे था सघो। हिन ट्रिप जी शुरूआत श्री राम जन्मभूमि अयोध्या जा दर्शन करे कंदासीं। हिन खां पोइ असां नेपाल में एंटर करे नेपाल जो लुम्बिनी शहर घुमंदासीं, जिते भगवान बुद्ध जो जन्म थियो हो। नेपाल जे कुदरती नज़ारनि जो मज़ो वठंदा झीलनि जी नगरी यानी नेपाल जे पोखरा शहर में पुॼंदासीं ऐं गॾोगॾु कुदरती नज़ारनि सां घिरियल ख़तरनाक रास्तनि सां थी करे भगवान शालिग्राम जे सभिनि खां वॾे मंदिर मुक्तिनाथ धाम जा दर्शन कंदासीं, जिते कुदरती 108 गोमुख धाराऊं मां सनानु कंदासीं, जिते हर सनातनी जो सनानु करण जो सपनो हूंदो आहे। जंहिंखां पोइ अॻिते हली करे दुनिया जी सभिनि खां वॾी केबल कारनि मां हिकु केबल कार मनोकामना केबल कार में वेही मनोकामना माता जा दर्शन कंदासीं। नेपाल जो नालो वठूं ऐं काठमांडू शहर जो नालो मन में न अचे थी नथो सघे। भगवान शिव जे पशुपतिनाथ मंदिर सां गॾु समूरो काठमांडू शहर जो सिटी टूर बि रखियो वियो आहे। अॻिते हली भक्तपुर किलो बि ॾिसंदासीं, जिते अॼु बि घणेई माण्हू रहनि पिया, जिते बॉलीवुड पिक्चरुनि जी शूटिंग बि थी आहे। काठमांडू में असां अहिड़ी घणेई जॻहुनि ते पुॼी करे घुमंदासीं, जिते तव्हांखे लॻंदो कि असां नेपाल में न काई यूरोप कंट्री में अची विया आहियूं। नेपाल यात्रा जे आख़िरी में भगवान श्री राम जा सावरा यानी जनकपुर जा दर्शन कंदासीं। जनक महल, स्वयंवर स्थान ऐं अहिड़ा घणेई स्थाननि सां दर्शन कंदासीं जो भगवान श्री राम सां जुड़ियल आहिनि। आख़िरी ॾींहुं बिहार जो सीतामढ़ी शहर, जिते माता सीता राजा जनक खे मिली हुई, घुमी करे पंहिंजी 10 ॾींहंनि जी यात्रा आगरा में ख़त्म कंदासीं। तव्हां ट्रिप जो 10 ॾींहंनि जो प्रोग्राम वीडियो पॉज करे ॾिसी था सघो। लॻभॻि 10 ॾींहंनि में तव्हां समूरो नेपाल घुमी सघंदा। हिन यात्रा जे पैकेज जी ॻाल्हि कयां त घुमण जो गाॾी ख़र्च, सुबुह जो नाश्तो ऐं राति जी रोटी, गॾोगॾु होटल में रुकण जी सुविधा बि मिली वेंदी। यात्रा जी बुकिंग असां पाण वटि 15 जून तक कंदासीं। वधीक ॼाण ऐं बुकिंग लाइ स्क्रीन ते ॾिनल नंबरनि ते फोन करे सघो था। जय श्री झूलेलाल।